नाज़रीन हमारी से रहा यो खबरचार वेब टीवी यहाँ आयशा हैदर जमाल शाह रिपोर्ट जमाल शाह भरसा गोठ सोमर खान जोखियो में गुजरली हम बाहिर सबब टिन पोहरेतन सोहबत जोखियो भाई खान जोखियो अली नवाज जोखियो जा घर सड़ी विया हुआ जॾहिं त बाहि मुतासरीन एहतजाज कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे घरनि खे असांजी बिरादरी जे शौकत जोखियो ख़ालिद जोखियो वारनि बाहि ॾेई साड़िया आहिनि। असां ॻोठ जे नेक मर्द मल्हार खान जोखियो खे दाह ॾिनी उन वटि फ़ैसिलो रखायो पर शौकत वारा न आया असांजे घर ते हमलो करे धमकियूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त अॻूणो काउंसलर फैज़ जोखियो पिण पिस्टल ॾेखारे मारण जूं धमकियूं ॾींदो रहियो। ॿिए पासे अॻूणे काउंसलर फैज़ जोखियो ॿुधायो त शौकत वारा फ़ैसिले ते न आया, मूं मथां पिस्टल ॾेखारे धमकियुनि जा इल्ज़ाम कूड़ा आहिनि। होॾां राब्तो करण ते शौकत जोखियो ॿुधायो त असां घरनि खे बाहि नाहे ॾिनी न ई वरी किथे फ़ैसिलो रखायो हो। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार वेब टीवी पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।